अस्सलामुअलैकुम दोस्तों। उस्ताद मंजूर सखीरानी मुमताज़ मौलाई बाबत ज़बरदस्त गालियों करे छॾियूं। मदाहन में ख़ुशीअ जी लहर, वीडियो सोशल मीडिया ते वायरल। अॼु ॾींहं ताईं कंहिं बि फ़नकार मुमताज़ मौलाई बाबत उहे ॻाल्हियूं न कयूं जेकी उस्ताद मंजूर सखीरानी कयूं। वीडियो ॾिसी तव्हांखे बि हैरत थींदी। तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। कुछ साल पहिरियां मुमताज़ मौलाई फनकारी खां अॻु शाइरी कंदो हो। उन वक़्तु मुमताज़ मौलाई उस्ताद मंजूर सखीरानी खे बि पंहिंजी शाइरी ॾींदो हो। मुमताज़ मौलाई सभिनी फ़नकारनि खां वधीक उस्ताद मंजूर सखीरानी जी इज़त कंदो हो ऐं उस्ताद मंजूर सखीरानी बि हद खां वधीक मुमताज़ मौलाई खे दिलि में जायूं ॾींदो हो। ताज़ो ई उस्ताद मंजूर सखीरानी जी वायरल वीडियो सोशल मीडिया ते हलचल मचाए छॾी ऐं मुमताज़ मौलाई जे मदाहन में बि ख़ुशीअ जी लहर छायल। सोशल मीडिया ते वायरल उस्ताद मंजूर सखीरानी जी वीडियो इंटरनेट ते हलचल मचाए छॾी आहे। वायरल थियल वीडियो में ॾिसी सघिजे थो त मुमताज़ मौलाई पहिरें पई पंहिंजे उस्ताद खां दुआऊं वठी रहियो आहे ऐं उन दौरान ई उस्ताद मंजूर सखीरानी कुझु मन मोहींदड़ ॻाल्हियूं करे छॾियूं। अचो त सभ खां पहिरियां तव्हांखे उहो वीडियो ॾेखारियूं।